अस्सलाम वालेकुम आया ताजो पंजाब मांडा बाजार नयो व्लॉग शुरू कयो था इन हमरा एक्सीडेंट थियो असा विया आयो सभई पट्टी करायो हाने वणियो था वापस स्टॉप ते दिसू था छा थियो था छा न मुसा गड रहजो खबर त हथ तो बेकार ई दिसी सगो था बाइक ता किरल मानु ए खबर की किरी बाबा पैर से ओडे मजे यारी गाल दिसो ई तरफ जो गाड़ी में ब्रेक का इंसान करे लगे तो करे कोन तो लगे मुझे तो उधर ही कितनी स्पीड में हुए बदमाश 30-40 जेमल किरे तो के छा महसूस थियो धक्का लगो छा महसूस ना जेमल रोड दे तू किरंदो वे तेरी मल तो के छा महसूस थियो निकल में मजो हो निकल जो बना ली तो ये तो सभी बैठा हूं पर इन जी पट्टी कराया हूं ई तो इसी जगह था सेफ अली गोजार आने सा बैठा हूं दिसू था छा है छा न सब आसी इन जी पट्टी वगैरह कराए वो जी घर सुमी रहा सी हींअर बाबा उथारियो आ तो चंबड़ में दवाई वठी अचो कुछ बनी वगैरह दवाइयों आहिनि हाणे हलूं था चंबड़ जी तरफ ॾिसूं था छा थिए थो छा न उसां गॾु रहिजो जी पुगासीं जंहिं कम लाइ पोयां ई चंबड़ ॾिसी सघो था पर जंहिं कम लाइ पहुतासीं उहो कमु न थियो जेके दवाइयूं असांखे खपंदियूं बनी लाइ उहे कोन मिलियूं हाणे हलूं पिया ॻोठ जी तरफ पोइ ॾिसूं था शाम जो छा आहे छा न मूंसां गॾु रहिजो तव्हांखे मां आख़िर ताईं मुंहिंजो व्लॉग ॾेखारींदुसि सुञाणो जय बोदार असां चंबड़ वियासीं चंबड़ खां ॻोठ चुकासीं ॻोठ खां स्टॉप ते आहियूं तव्हां वीडियो ॾिठी हूंदी तव्हांखे वीडियो ॾेखारींदुसि जेका पोयां भरे आया आहियूं हाणे असां स्टॉप ते आया आहियूं ओ इहो पहिरियां ॾिसो था ओ ओ ओ ओ ओ हिते सिटी लथो हिकिड़ो हीअ अचनि पिया ॾिसो ॿई सिटी लथा असां हींअर वेठा आहियूं होटल ते ऐं हिननि वटि साग में बि आया हुआसीं जे वरी उन्हनि वटि वेठा आहियूं मां तव्हांखे सभई ॾेखारियां थो मूंसां व्लॉग में गॾु रहिजो थी मानी वगैरह खाई उन्हनि सां कचहरी वगैरह करे पोइ अची आहियूं हाणे हिते कुझु असां तव्हांखे ॾेखारियो ने राति जा 12 लॻे 1 मिंट थिए पियो हिन व्लॉग खे हिते ई ख़तमु था कयूं जीअं तीअं करे हीउ व्लॉग एतिरो ठाहियो आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो हिन व्लॉग ते थोरी वधीक महिनत थिए आहे छो जेको बि ठहियो आहे थोरो घणो इहो ई व्लॉग आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं लिंक बि शेयर कयो मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो हाणे हलूं था पोइ वरी मिलंदासीं ॿिए व्लॉग में अल्लाह हाफ़िज़।